जंगी शाही मां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ कादर लाशारी न्याणियुनि खे तइलीम ॾियारण लाइ अमली तौर जाखो ॾींदड़ इंसान हुयो। सिंध जे सरकारी स्कूलनि जी हालत ॻणिती ऐं रहम जोगी आहे। जेसीं ताईं असां ख़ुदि स्कूलनि जी मालिकी न कंदासीं तेसीं ताईं बहितर ऐं मयारी तइलीम जो हुसूल मुमकिन न थींदो। अहिड़ियूं ॻाल्हियूं सिंध कल्चर फोरम जे बानी चेयरमैन सादिक लाखो पंहिंजे साथियुनि सां गॾु पीर पठो जे तारीख़ी क़ब्रिस्तान में दफ़न थियल न्याणियुनि जी तइलीम लाइ कामयाब काविशूं कंदड़ सियासी समाजी शख्सियत हाजी अब्दुल कादिर लाशारी जी 8वीं वरसीअ जे मौक़े ते SCF ज़िला ठठे तरफ़ां संदन मज़ार ते गुलनि जी चादर चान बैदि ॻाल्हाईंदे चई। उन मौक़े ते सादिक लाखो समेत सीनियर प्राइमरी उस्ताद साईं मोहम्मद सालिह मेमन, नौजवान शाइर सैयद गुलाम अहमद शाह लकियारी, मोहरम अली पंवर, वडेरो मोहम्मद शरीफ जाखरू, नौजवान शाइर उस्ताद सैयद अब्दुल्ला शाह, शहबाज अली जाखरू ऐं ॿियनि हाजी अब्दुल कादिर लाशारी जी कयल तइलीमी ऐं समाजी ख़िदमतुनि ते ख़िराज तहसीन पेश कंदे चयो त कादिर लाशारी पंहिंजे इलाइक़े जे स्कूलनि जी मालिकीअ लाइ अमली तौर सारा लाइक़ो जाखो न कई ऐं केतिरियूं न्याणियूं अॼु अहम मंज़िल ते आहिनि। सिंध हुकूमत मुख़्तलिफ़ जवाज़ बणाए ख़ासि तौर प्राइमरी स्कूलनि खे हब क्लस्टर ऐं कैंपस सिस्टम में क़ैद करे छॾियो आहे ऐं पढ़ाईंदड़ उस्तादनि खे बायोमेट्रिक समेत ॿियनि तरीक़नि सां परेशान कयो वञे थो। उन्हनि वधीक चयो त प्राइमरी स्कूल ॿोलीअ जी बका ऐं बचाव जा मोर्चा आहिनि जिन खे बचाइण लाइ घुण रुखियूं कोशिशूं करणियूं पवंदियूं। उन्हनि वधीक चयो त अॼु असांखे कादिर लाशारी जहिड़नि तइलीम दोस्त किरदारनि जी सख़्त ज़रूरत आहे।